ब्रेकिंग न्यूज़ आए असां शेयर कयूं पिया। कारकुन इलेक्शन की तैयारी कन, मुखालफन के इबरतनाक शिकस्त ॾींदासीं, इहो चवण है पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो। उनजो वधीक चवण है कानून आइन मुताबिक 90 ॾींहंनि में इलेक्शन कराइण घुर्जे। असां साफ़ ऐं शफ़ाफ चूंडूं चाहियूं था। जॾहिं त ठटे खां इलेक्शन मुहिम की शुरुआत कई है। तारीख़ी एहतजाज भी कबा, पर हिन वक्त कारकुननि सां मिलण जे लाइ निकितो आहियां। अॻूणे परॾेही वज़ीर ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण है। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ठटे में मोहसिन हाउस अॻियां मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई है, जंहिं दौरान अॻूणे MP हाजी अली हसन ज़रदारी ऐं आशिक़ ज़रदारी पारां बिलावल भुट्टो ज़रदारी जी शानदार आजियां करे गुलनि जी वर्खा कई वई। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। कारकुन इलेक्शन की तैयारी कन, मुखालफन के इबरतनाक शिकस्त ॾींदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो ये चवण है त कानून ऐं आइन मुताबिक 90 ॾींहंनि में इलेक्शन कराइण घुर्जे। असां साफ़ ऐं शफ़ाफ चूंडूं चाहियूं था। ठटे खां इलेक्शन मुहिम की शुरुआत कई है। तारीख़ी एहतजाज भी कबा, पर हिन वक्त कारकुननि सां मिलण जे लाइ निकितो आहियां। पीपी चेयरमैन जो ये चवण है। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ठटे में मोहसिन हाउस अॻियां मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई है। अॻूणे MP हाजी अली हसन ज़रदारी ऐं आशिक़ ज़रदारी पारां बिलावल भुट्टो ज़रदारी जी शानदार आजियां कई वई, गुलनि जी वर्खा कई वई।